इस्लामाबाद में ब्रेकिंग न्यूज़ है तमाम शेयर कंदासीं। वफाकी घरू वज़ीर राणा सनावला पारां लकी मरवत में थाने ते दहशतगर्दनि जे हमले जी मज़म्मत कई वई आहे। वफाकी घरू वज़ीर पारां पुलिस एहलकारनि जी शहादत ते ॾुख जो इज़हार बि कयो वियो आहे। वफाकी घरू वज़ीर चवे थो ख़ैबर पख्तूनख्वा में अमन अमान जी लगातार बिगड़जंदड़ सूरत-हाल इंतिहाई ॻणिती जोगी आहे। KPK पुलिस जे दहशतगर्दनि जे हमलनि में वाद सुठो सवण नाहे। घरू वज़ीर चवे थो KPK जो वॾो वज़ीर अमन अमान जी सूरत-हाल ते संजीदगीअ जो मुज़ाहिरो करे। तफ़सील मालूम कंदासीं, ॻाल्हि ॿोल कंदासीं। इस्लामाबाद मां ब्यूरो चीफ आहिनि सीनियर सहाफ़ी कुर्बान बलोच साहब। कुर्बान साहब, KPK जी सूरत-हाल ॾींहों ॾींहुं बिगड़जंदी वञे पई ऐं वफ़ाकी घरू वज़ीर समेत मिड़नी उहिदेदारनि ऐं अॻवाननि मज़म्मत कई आहे। जी जी बिल्कुल, घरू मामलो वफ़ाकी वज़ीर राणा सनावला KPK में ज़िला मुरवत में पुलिस थाने ते हमले जी मज़म्मत कई आहे। उन सां गॾोगॾु सदर डॉक्टर आरिफ अलवी ऐं ॿियनि सियासी अॻवाननि बि उनजी मज़म्मत कई आहे। वज़ीर आज़म शहबाज़ शरीफ़ मज़म्मत कई आहे। घरू मामले वफ़ाकी वज़ीर जेको बयान जारी कयो आहे उनमें हुकूमत जी तर्जुमानी कंदे इहो चयो वियो आहे त पुलिस जी शहादत ते दिली सदमो रसियो आहे। KPK जी सूरत-हाल मुसलसल बिगड़ी रही आहे, जंहिं ते वफ़ाकी वज़ीर ॻणिती जो इज़हार कयो आहे ऐं हुन वज़ीर आला KPK खां अमन अमान जी सूरत-हाल बहितर बणाइण लाइ संजीदा क़दम करण जो मुतालबो कयो आहे ऐं इन अज़म खे पिणु वधायो आहे त मुल्क मां दहशतगर्दी ख़िलाफ़ असराइती कार्रवाई कई वेंदी जीअं मुल्क में अमन अमान खे यकीनी बणाए सघिजे। जी अच्छा कुर्बान साहब, कहिड़ा कारण आहिनि जो हिकु साईअ खां पोइ हिकु भेरो ॿीहर वरी दहशतगर्दनि परसाइण लॻा आहिनि ऐं उन्हनि एक्टिविटीज़ करणु शुरू करे ॾिनियूं आहिनि। उहा सरहद पार खां जेका गोलाबारी आहे, फायरिंग आहे, चेक पोस्टुनि ते हमला आहिनि, उन्हनि जो सिलसिलो त जारी आहे, पर ही सूबे में अंदरि दाख़िल थी करे थाणनि ते हमला करणु, हलाक करणु, इन क़िस्म जूं कार्रवायूं कीअं था ॾिसो? जी बिल्कुलु, तव्हां दुरुस्त पिया चओ। कुझु अर्सो अॻु में वफ़ाकी हुकूमत ऐं DGP जे विच में कोई अमन मुआहिदो थियो हो मुबैना तौर ऐं कुझु नमूने सां। उहो अमन मुआहिदो कुझु शर्तनि ते थियो हो जेको KPK हुकूमत ऐं उन ते अवाम उनखे रद्द कयो हो ऐं उन सां गॾोगॾु जेका तहरीक तालिबान अफ़गानिस्तान आहे उनखे बि पाकिस्तान में अमन अमान जी जेका सूरत-हाल आहे उहा फाइण थी पवे स्मगलिंग जा उन सरहद ते, जंहिंजी हवाले सां जॾहिं पाकिस्तान सिक्योरिटी फोर्सिस कार्रवाई कनि थियूं ऐं मज़ाहमत कनि थियूं त सरहद पार खां हमला थियनि पिया ऐं TTP बि इन हवाले सां सरगर्म थी वई आहे। तंहिं करे KPK में जेका अमन अमान जी सूरत-हाल आहे उहा मुसलसल ख़राब थिए पई। कुर्बान साहब, वॾे अरसे खां वठी मुल्क अंदरि सियासी अदम इस्तेहकाम आहे, उन सां गॾोगॾु जेकॾहिं अमन अमान वारी सूरत-हाल बि बिगड़जी वञे थी ऐं उहा ज़ाब्ते मां निकिरी वञे थी ख़ुदा नख़्वास्ता, त मुल्की मईशत, मुल्क जेको आहे सूरत-हाल आहे उहा त ॾाढी ॾुखी बणिजी वेंदी ऐं ज़ाब्ते खां ॻाल्हि ॿाहिरि निकिरी वेंदी। बिल्कुलु, मौजूदा हालतुनि में ज़रूरत इन शइ जी आहे त जेके बि सियासी दूरियूं आहिनि ऐं अस्करी क़यादत आहे उन्हनि खे क़ौमी जेको सिक्योरिटी कौंसिल जो इजलास मुनक़द करणु घुरिजे ऐं मौजूदा हालतुनि में जेका सूरत-हाल आहे उन जो जाइज़ो उन सिर वठणु घुरिजे त पाकिस्तान जे अंदरि ऐं अफ़गानिस्तान सरहद जी जेका सूरत-हाल आहे उनखे कीअं बहितर बणाइजे ऐं अफ़गान हुकूमत सां अॻु में पाकिस्तान हुकूमत इन जेके सरहद सूरत-हाल ते इम्तियाज़ करे चुकी आहे, पर उनजे बावजूदि ही वाक़िया थियनि पिया जंहिंखे संजीदगी सां ॾिसण जी ज़रूरत आहे। वॾी महिरबानी कुर्बान साहब।